रहने के लिए, प्यार के लिए मकान बड़ा नहीं होता है, रहने के लिए, प्यार के लिए तो दिल बड़ा होना चाहिए। दिल में जगह थींदी आहे त हिकिड़े माण्हू हाल में भी 15 माण्हू सुम्ही पवंदा आहिनि। हाँ, शादीअ में कीअं सुम्हंदा आहिनि? जगह हूंदी आहे छा? हाँ, कमरनि में ठूसियल पिया आहिनि, 5 हेॾे, हाल में 15 माण्हू सुम्ही पिया आहिनि, पर ख़ुशी केॾी हूंदी आहे? लाॾा ॻाईंदा आहिनि, नचंदा आहिनि, राति राति भर जाॻंदा आहिनि। हा न, अगर खुशी ना है, 15 कमरा ठहियल पिया आहिनि, 2 माण्हू केवल आया आहिनि, त माण्हू इन नज़र सां ॾिसंदो आहे, छो भला कीअं भला सभु ठीकु त आहे, कीअं पहुची वियो? त माण्हू सम्झी वञो कि के कमरा ई ठहियल आहिनि, रहण जे लाइ त कंडा विछायल आहिनि। चओ हरे राम। प्रेम ज़बान मां नज़र ईंदो आहे, प्रेम ॻाल्हाइण सां नज़र ईंदो आहे, प्रेम अखियुनि मां नज़र ईंदो आहे। चाहे ज़बान सां माण्हू ॿाहिरि बि चए कि ॾाढी ख़ुशी थी तव्हां आयो, अखियूं ॾिसी पतो पइजी वेंदो आहे कि सिक बि अथसि कि कूड़ा अखर थो ॻाल्हाए। चओ हरे राम।